मौजूद व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। माकड़ हाणी सिंध पंजाब खां पोइ KPK में दाख़िल थी चुकी आहे। KPK जी सरकार, पंजाब जी सरकार, वफ़ाक़ी सरकार KPK ऐं पंजाब में एमरजेंसी लागू करे छॾी आहे। वॾे पैमाने ते ज़रई बोर्ड वेही विया आहिनि। कराची खां ऐं मुल्क जे ॿियनि हिसनि मां वॾा जेको आहे सो ज़रई माहिर घुराया विया आहिनि माकड़ खे मुंहुं ॾियण जे लाइ। एमरजेंसी बुनियादनि ते उपाउ वरिता पिया वञनि। उन जे बनिस्बत सिंध जे अंदरि जंहिं महिल माकड़ आई हुई ऐं माकड़ जॾहिं फसलनि जा फसल भेलिया पिए, तबाह पिए कया, आबादगार परेशान हुआ, रड़ियूं पिए कयूं, सिंध हुकूमत उनखे मश्किरी ठाहियो। सिंध हुकूमत जी इहा वॾी बेहसी आहे। मोहम्मद इस्माइल राव साहब चयो त बिरयानी खाओ, माकड़ खे रोस्ट कयो, उनजी सजी ठाहियो। हुते सॼी सिंध जी परेशान, हिन वक़्तु बि परेशान आहे। हिन वक़्तु बि माकड़ सिंध में मौजूदु आहे। थर में आहे, बदीन में आहे, काछे में आहे। पर हीअ अहिड़ी बेहस हुकूमत आहे सिंध हुकूमत जो उन जे लाइ अञा ताईं के बि जोगा उपाउ न वठी सघी आहे। मुख़्तलिफ़ मशवरा पई ॾिए त ढोल वॼायो, दुल वॼायो, रड़ियूं कयो, फेर कयो, माकड़ भॼी वेंदी। माकड़ त इंटरनेशनल लेवल जो मसइलो आहे। यूनाइटेड नेशन आलमी लेवल जो रेड अलर्ट जारी कयो आहे माकड़ जे लाइ त घटि में घटि 3.5 खां 4 अरब माकड़ जेका आहे उन्हनि जा बच्चा अप्रैल में तयारु थींदा ऐं तक़रीबन दुनिया जे 7-8 मुल्कनि खे तहस नहस करे छॾींदा। वॾो वॾो इंसानी अलमिया पेश अचण जी जेको आहे सो उनमें ख़दशा ज़ाहिर कया विया आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत ॿिनि सूबनि सां गॾिजी करे एमरजेंसी डिक्लेयर कई आहे ऐं माहिर घुराया विया आहिनि। कराची मां बि माहिर घुराया विया आहिनि उन ते। पर छा सिंध हुकूमत उहे माहिर छो न घुराया? सिंध हुकूमत उन ते का बि जाम हिकमत अमली छो न तरतीब ॾिनी आहे? आख़िर सिंध हुकूमत सिंध जे आबादगारनि सां माटेली मां वारो सलूक छो पई रखे? KPK में एमरजेंसी लागू थी वई आहे, पंजाब में एमरजेंसी लागू थी वई आहे। मुख़्तलिफ़ जेको आहे सो मरहलनि में माकड़ खे मुंहुं ॾियण जे लाइ कमु पियो थिए। सिंध हुकूमत जो आबादगारनि सां इहो जेको रवैयो आहे उहो इंतिहाई अफ़सोस जोॻो आहे। फसल नस्ल सभु शयूं तबाह थियूं, भेल थी वई आहे, अञा बि थिए पई, हाणे बि थिए पई। पर सिंध हुकूमत जे कन ते जुई कान थी चुरे। एॾी बेहसी। कुता सॼी सिंध खे खाई विया आहिनि, उते बि सॼी बेहसी आहे। मुख़्तलिफ़ बीमारियुनि में सिंधी माण्हू सफ़र पिया कनि, बेहसी आहे। सिंध हुकूमत अलाए छो पाण माकड़ बणिजी सॼी सिंध खे खाए पई। आबादगार मुसलसल परेशान आहिनि, ब्लैकमेल थींदा था रहनि। कमंद जे फसल में, कमल कपह जे फसल जे हवाले सां, कमल कणिक जे फसल जे हवाले सां, पाणी कोन्हे को, मुख़्तलिफ़ हवालनि सां असांजे सिंध जो आबादगार जेको सुखियो सताबो मच्छी मानी वारो हिकिड़ो ई तबिको बचियो आहे। हाणे शायदि सिंध हुकूमत चवे थी त इहे बि पिननि। पूरी क़ौम जेका आहे उहा बदसूरत क़ौम पिनण जे लाइ जेको आहे सो हाणे उन पोज़ीशन में पहुची चुकी आहे त उहा पिने। सिंध हुकूमत जो इहो रवैयो आहे, माकड़ खे मुंहुं ॾियण जे बजाए IG खे तब्दील कराइण ते ज़ोर लॻी पई आहे। सिंध जे अंदरि के बि रिफॉर्म्स, के बि भलायूं, के बि तरक़ियाती जेको आहे सो मरहलनि ऐं शयुनि ते कमु करण जे बजाए सिंध हुकूमत पंहिंजनि हिकिड़ो जेको आहे गिरोही मुफ़ादनि में फाथी पई आहे। सम्झ में नथो अचे त इन माकड़ खे केरु मुंहुं ॾींदो जॾहिं हाणे सॼी दुनिया में रेड अलर्ट जारी थी चुको आहे ऐं उन में सभ खां वॾे में वॾो टारगेट वरी बि सिंध थींदी अप्रैल में। छाकाणि त माकड़ जो जेको तयारु थिए पियो, जेको बिज जेका उनजा बच्चा तयारु पिया थियनि, उहे अप्रैल में जेको आहे उहे वधीक वार कंदा ऐं उन दौरान यकीनन कणिक जो फसल किथे लही चुको हूंदो, किथे लहण वारो हूंदो ऐं इहा हिकिड़ी वॾी तबाही हूंदी। उनखे रोकण जे लाइ अञा ताईं सिंध हुकूमत बेहसी जो मुज़ाहिरो पई करे। माण्हुनि खे जेको आहे सो माकड़ मां बिरयानी खाइण जा मशवरा पई ॾिए, सजी खाइण जा मशवरा। इंतिहाई मूंखे त सम्झ में नथो अचे त इन सिंध हुकूमत खे आख़िर कहिड़ी मतिलबु इनखे दवा थी खपे, ख़बर न आहे त इहा कीअं ठीकु थींदी। पाण हिनखे फॉलोअप ॾींदा रहंदासीं। कमेंट्स कयो, सिंध जा आबादगार जेके आहिनि उहे इन ते परेशान आहिनि, उहे छा था सोचनि, उनखे पाण फॉलोअप कंदासीं।
कमेंट्स कयो, लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो। इन सां मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई थिए थी। मिलंदासीं नेक्स्ट स्टोरी में। अल्लाह हाफ़िज़।